मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। नमाज जी आख़िरी हद रकायत, उन जो आख़िरी कहिड़ी हद आहे जो मंझि उहा रकायत शुमार थींदी, इन खे ज़हन में रखो। पेशमाम नमाज़ पढ़ाए थो त हाणे आख़िरी कहिड़ी हद आहे जो मां उते पहुची वियुमि त मंझि उहा रकायत शुमार थींदी या न थींदी। त यादि रहे त पेशमाम जॾहिं रुकू में आहे, पेशमाम छा आहे, रुकू में आहे। हाणे पेशमाम में रुकू में बीठो आहे, तव्हां पोयां वुज़ू करे आया आहियो, तव्हां अलाह अकबर करे हथ ॿधी करे फौरी तौरु अलाह अकबर करे रुकू में लही वियो। इमाम हीअं रुकू में अञा ताईं बीठो आहे, तव्हां जीअं आहियो तव्हांजो रुकू इमाम जे रुकू सां ई अटैच थी वियो, तव्हांजो रुकू इमाम जे रुकू सां ई अटैच थी वियो। इमाम न चयो आहे समी अल्लाहु लिमन हमीद, हीअं न थियो आहे, बल्कि इमाम अञा ताईं ईअं ई आहे ऐं तव्हां मिली वियो अल्हम्दुलिल्लाह, इहा तव्हांजी रकायत काउंट थी वई। पर जेकॾहिं अगरि तव्हां मथे बीठो तव्हां अलाह अकबर जीअं जो कयो था ऐं पेशमाम बि चए थो समी अल्लाहु लिमन हमीद, पोइ त न मिली न, पोइ त रुकू में थियासीं ई न। यादि रहे त हिन मुस्लमान जी इहा रकायत न थी आहे, इहा रकायत न थी आहे। भले तव्हां ॿई सजदा बि कयो, भले तव्हां ॿई सजदा बि कयो, पर इहा तव्हांजी रकायत न थींदी। रकायत जी आख़िरी हद जेकी आहे न उहा रुकू ताईं आहे। इमाम रुकू में बीठो आहे, अल्लाह अकबर करे हथु ॿधी करे। हाणे हिते हिकिड़ो मसइलो थो अचे, साईं हथु ॿधण में हाणे हिते सना पढ़ूं न पढ़ूं, छो त सना त पढ़ी वेंदी आहे न, सना हिते न पढ़ो, छाजे करे हाणे हलिया वञो फ़र्ज़ में, छो त सना जेकी पवंदी आहे न उहा नमाज़ जे अंदरि सुनत आहे। हाणे जेसि ताईं तव्हां सना पढ़ंदो तेसि ताईं त पेशमाम बि मथे थी वेंदो न, साईं थी वेंदो न थी वेंदो। अल्लाह अकबर चऊं सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक कसम का इहो सॼो पढ़ां त पेशमाम मथे थी वेंदो, त सना नाहे पढ़णी। हाणे फौरी तौरु रुकू में अचो, हाणे रुकू में तव्हां इमाम सां गॾु मिली वियो, अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी रकायत इहा थी वई, अल्हम्दुलिल्लाह इहा रकायत थी वई। ऐं ॾिसो इन मसइले जे केतिरी साथीरनि खे मालूमात न आहे। मां चवां थो इस्लाम खे फोकस कयो यार, कम से कम हिकु मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे। ऐं इन जे करे यकीन कयो न, को असांखे एतिरो दिमाग़ न आहे। हे बार बार चीखियूं करे जेको तव्हांखे ॿुधायूं था न, कम से कम चवंदो आहे हिकु मुस्लमान यार, मुस्लमान जे नाते सां मुस्लमान खे नमाज़ कंप्लीट अचे। हिकु मुस्लमान खे एतिरी ख़बर हुजे त यार मुंहिंजी नमाज़ आहे या न आहे, मुंहिंजी नमाज़ थी वई या न थी वई आहे। हाणे इहो इल्मु हुजणु असां मुस्लमान लाइ ज़रूरी आहे न आहे। हिकु मुस्लमान खे एतिरो त इल्मु हुजे न, यार मां अलाह जी ॾाढो बंदगी थो कयां, मां अलाह जी ॾाढो नमाज़ थो पढ़ां, त मुंहिंजी इहा नमाज़ हाणे नमाज़ जे अंदरि दाख़िल आहे या मां नमाज़ खां ॿाहिरि आहियां। इहो इल्मु हुजे न, इहो इल्मु साईं तव्हांखे सिखणो पवंदो। हिकु हिकु मसइलो सिखो, हिकु हिकु पॉइंट सिखो, यार सिखंदा रहो। छाजे करे मां छाजे खां सिखां, मां इन करे सिखां अल्हम्दुलिल्लाह मां हिकु मुस्लमान आहियां, मां अलाह खे हिकु मञींदो आहियां, मां इन जे लाइ इहे मसइला सिखां। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।